DGISPR जो BBC के इंटरव्यू उनमें भी लगे थो त को चेंज ऑफ माइंड ना है, चेंज ऑफ हार्ट ना है। PTI ॾे बि साॻियो मौक़िफ़ आहे त बाबा असां ॻाल्हियूं ख़ैर ऑफिशियली त इहो ई चवणु बि खपे। सो ऑफिशियली त ज़ाहिर है DGISPR त अगरि PTI सां एस्टेब्लिशमेंट ॻाल्हियूं करे बि रही हुजे त कॾहिं मञिबो त न आहे ऐं मञणु खपे बि न, स्पेशली इंटरनेशनल या कंहिं बि मीडिया जे साम्हूं। ख़ाजा सत हाइब्रिड निज़ाम खे ओके था चवनि त पोइ न हाणे ॿी ॻाल्हि ते अचां पियो त उहो मञिबो त न। जी हा। ठीकु आहे, लेकिन जॾहिं इहो चइजे थो त फ़ौज खे सियासत खां परे रखो, जेके DGISPR साहिब चवनि पिया, त पोइ हिते पंहिंजे डिफेंस मिनिस्टर खे बि सम्झाइणु खपे एग्ज़ैक्टली त हू इंटरनेशनल फोरम्स ते वेही Yes. हाइब्रिड सिस्टम यानी हिकिड़ो इस्टेब्लिशमेंट ऐं सियासी पार्टियुनि जो हिकिड़ो जो गठजोड़ सिस्टम आहे, उहो चइबो आहे गठजोड़ सरकार, पर गठजोड़ सिस्टम आहे। हिन जेको गॾियल सॼियल हिकिड़ो निज़ाम ठहियलु आहे जंहिंखे हाइब्रिड सिस्टम चऊं था पाण, त इन जी वकालत न करणु खपे ऐं इहो न मञणु खपे त असां वटि को हाइब्रिड सिस्टम आहे। Yes. छाकाणि त अगरि तव्हां हाइब्रिड सिस्टम जी ॻाल्हि कयो पिया त ज़ाहिर हुन में असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट शामिलु आहे, तॾहिं तव्हां हुनखे हाइब्रिड चओ पिया न सर। जी हा। अगरि सिर्फ़ु सियासी पार्टियूं गॾु हुजनि हाणे निज़ाम में त हुनखे तव्हां इतिहादी सरकार चओ आहे, पर तव्हां निज़ाम चओ पिया ऐं हाइब्रिड जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो पिया त इन जो मतिलबु आहे त तव्हां ज़ाहिर मञनि बि पिया त इस्टेब्लिशमेंट आहे। त हाणे अगरि सरकार ऐं सिस्टम हलाइणो आहे त इन जो मतिलबु त सियासत आहे। कंहिं बि मुल्क जो निज़ाम हलाइणु, चाहे हू डिक्टेटर ई वेठल हुजे, कंदो त सियासत आहे न, ऐं सियासत कोई एतिरी बुरी शइ बि न आहे। यस यस त पोइ डिफेंस मिनिस्टर खे रोकणु खपे त हुनजो बयानियो कि हाइब्रिड निज़ाम आहे असां वटि, यानी असां सां असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट गॾोगॾु हीउ सिस्टम हलाए पई, ऐं DGISPR जो बयान में इहो फ़र्क़ु अची वञे थो। तंहिंजे करे मौक़ुफ़ पब्लिकली इहो ई रखणु खपे जेको DGISPR रखियो आहे। ख़्वाजा आसिफ़ खे सम्झाइणु खपे त बाबा इहे ॻाल्हियूं कबियूं थोरी आहिनि, इहे ॻाल्हियूं सभिनी खे ख़बर हूंदियूं आहिनि, कबियूं थोरी आहिनि।